अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंध जी बेहतरीन ऐं खूबसूरत टिकटॉकर व्लॉगर जेॾो सोणो आहीं सोना ठहे थी वॾाई ओ घटि तू भी नहीं जानी तो सा दिल लगाई गुलाबन जो गुल आ कमी दुआ मीमर केर ऐं किथां जी आहे। दुआ मीमन खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली। तफ़सीली वीडियो शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। सिंध जी बेहतरीन ऐं खूबसूरत ऐं दिलकश अदाउनि जी मालिकियाणी ऐं खूबसूरत सबबि हज़ारनि दिलनि ते नाज़ कंदड़ गुलकारा दुआ मीमर। दुआ मीमर सभ खां पहिरियां हिकु टिकटॉकर हूंदी हुई ऐं टिकटॉक ठाहींदी हुई। आहिस्ते आहिस्ते दुआ मीमर गुलकारी तरफ़ आई ऐं हिकु कामयाबु गुलकारा थी वई। दुआ मीमन गुज़िरियल 5 सालनि खां वठी शोबीज़ इंडस्ट्री में आहे। दुआ मीमन निगत नाज़ खां मुतासिर थी गुलकारी शुरू कयई। दुआ मीमन फैमिली में कंहिं बि फ़र्द जो शोबीज़ इंडस्ट्री सां को बि ताल्लुक़ न आहे। दुआ मीमन वेझे दराइनि मूजिबि दुआ मीमन मुमताज़ मौलाई जा बिस्तरा बि गरम करे चुकी आहे। इंटरव्यू में चयो आहे दुआ मीमन त इश्क हिकु वॾो उस्तादु आहे जंहिं मूंखे तमामु घणो सबक़ु सेखारियो आहे।